मैनपुरी ऐं गुटके जे कारोबार में मुलविस पुलिस एहलकारनि जी रिपोर्ट तलब। सिंध हाई कोर्ट में मैनपुरी ऐं गुटके जे कारोबार में मुलविस पुलिस ऑफिसरनि बाबति रिपोर्ट तलब कई वई। सिंध हाई कोर्ट में मैन गुटके पुरी ऐं ते पाबंदीअ बाबति केस जी ॿुधणी थी। ॿुधणीअ दौरान दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ अख़्तियार कंदे चयो त हिन कारोबार में SSP रैंक जा ऑफिसर पिणु मुलविस आहिनि, जंहिं ते अदालत पुछाणो कयो त ॿुधायो वञे त हेल ताईं गुटके जे कारोबार में मुलविस केतिरनि पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई थी आहे। अदालत तरफ़ां एडिशनल IG खे 6 हफ़्तनि अंदरि रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। PTI जे सभिनी मेंबरनि सिंध असेंबलीअ मां इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं। पार्लियामेंटी लीडर खुरम ज़मान चयो आहे त सभिनी 26 मेंबरनि इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं आहिनि, जॾहिं त इमरान ख़ान चवंदो त इस्तीफ़ाऊं सिंध असेंबलीअ में जमा कराए छॾींदासूं। खुरम शीर ज़मान इस्तीफ़ाऊं वसूल करण जी तस्दीक़ कंदे चयो त सिंध असेंबलीअ में मौजूदु 26 मेंबरनि पंहिंजूं इस्तीफ़ाऊं जमा कराए छॾियूं आहिनि। उन्हनि इमरान ख़ान जे चवण ते इस्तीफ़ाऊं ॾिनियूं आहिनि। हिन चयो त मुख़ालिफ़ धर अॻवान अलीम आदिल शेख बि सूरत हाल खां आगाह आहे, जीअं त हुकुम आयो त इस्तीफ़ाऊं सिंध असेंबलीअ में जमा करायूं वेंदियूं। पाकिस्तान मुस्लिम लीग फे तरफ़ां सालियापट जे रेगिस्तान वारे इलाइक़े में सर्दीअ जो सामान विरहायो वियो। तारके सालियापट जे सदर वॾेरो फ़कीर हुसैन बख़्श ॼामड़ो ऐं भंबरो ऐं UC20 रेगिस्तान मामड़ो जे चेयरमैन वॾेरो हाजी वली मोहम्मद भंबरो, फ़कीर वाइस चेयरमैन अब्दुल रशीद मंगरियो ऐं फंक्शनल लीग अॻवान वॾेरो फ़कीर बगन भंबरो ऐं सैयद शकील शाह हुसैनी टीम लीडरनि जे तरफ़ां 9 माण्हुनि में कंबल, मच्छरदानियूं ऐं सवड़ वग़ैरह विरहाया विया।